कराची स्कीम 33 में वाक़ क़दीम सिंधी वसंदी खादिम सोलंगी ॻोठ खे ड्राइण जो ॿुधी रहवासी रोडनि ते निकिरी आया। रहवासियुनि जो एहतजाज जमाली पुल खां गुलशन मेमार वेंदड़ रोड बिल्कुलु बंदि करे छॾियो। ट्रैफ़िक मुअतल, गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लॻी वयूं। एहतजाज कंदड़ ज़वार कासिम चांडियो, वली बलोच, अब्दुल लतीफ़ आराई, हाशिम सोलंगी, सकीना वहीदा ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हणंदे चयो त हिक बिल्डर जे चवण ते हर महीने ॻोठ खे ड्राइण लाइ चढ़ाई कई वञे थी। कराची अॼु सुबुह असांखे ख़बर पई त ॻोठ ते चढ़ाई कई वेंदी, जंहिं सबबु असां पंहिंजा घर बचाइण लाइ रोडनि ते निकिरी आया आहियूं। मुज़ाहिरनि जो वधीक चवणु हुयो त गुज़िरियल 3 सालनि खां हिन ॻोठ में रहाइश पज़ीर आहियूं, पर उन जे बावजूदि खेनि ज़बरदस्ती बेदख़ल करण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि। मुज़ाहिरीन आला अख़्तियारनि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿियनि लाॻापियल इदारनि खां मुतालबो कयो त खादिम सोलंगी ॻोठ खे पको करे कानूनी लीज़ ॾिनी वञे, जीअं संदन मसइला मुस्तक़बिल हल बुनियादनि ते हल थी सघनि। ॿिए पासे इंतिज़ामिया कार्रवाई न करे सघी। राब्तो करण ते संदसि को जवाबु न मिली सघियो, जॾहिं त ॻोठाणा रोड ते वेठल रहिया आहियूं। मुज़ाहिरनि जो वधीक चवणु हुयो त जिंदगी सुपराई वेठे खत्म कंदासीं, बाक़ी तोखे वोट ॾियण न छॾींदासीं। असां पीपल्स पार्टी जा होल्डर आहियूं, असां पीपल्स पार्टी जा वोटर आहियूं। असांखे सिर्फ़ और सिर्फ़ सज़ा इन करे ॾिनी वञे जो असांखे इहा सिंधी टोपी आहे। जे असांखे सिंधी टोपी न हुजे हा त हीअ बि असांजे न कंदा, सिर्फ़ सिंधी टोपी जे करे। मुराद अली शाह, आसिफ ज़रदारी ऐं जेके असांजे वस वारा आहियो, यार असां कहिड़ो कसूर कयो आहे? असां तव्हांजी इज़त कराई आहे, तव्हांजा झंडा बुलंद कया आहिनि। हीअ ॾिसो मथे पीपल्स पार्टी जा झंडा ॿिए कंहिंजा, यार ये जुल्म है असां सां। हमारे ठीक है, हमारे बच्चे मर जाएंगे, हम मर जाएंगे, ठीक है। 50 साल तो हमारा पुराना घर है, छोटे बच्चे हम कहाँ जाएंगे? बेचने वाले ये लेकिन हमें भगाने वाले भी ये लेकिन हम कहीं नहीं जाएंगे, मरेंगे जिएंगे इधर ही रहेंगे। समझ आ गए? सब गरीब गुरबा मेहनत कर करके ये घर लिए। कौन सी हुकूमत है जो भगा रही है? बेचने वाले ये लोग, पैसे खाने वाले ये लोग, तो हम कहाँ जाएंगे? सब में मरे।